प्री हेल पेरू पटिया तो बि हूंदा सुकाए से साईं रखिया तो बि हूंदा करे नाज़ नखरा ऐं लामुन तां लड़की कई टार कुआरा भगा तो बि हूंदा। इनायत लगारी जी शायरी उमाणी आहे पार्स ग्रुप ॻोठ हाजी वली मोहम्मद कपरी जे अल्ताफ़ हुसैन कपरी। जे अची तूं ज़िंदगी झूमी पवे गम वञनि मिटजी ख़ुशी झूमी पवे चंड चेहरो वार कारण मां कढी ट्रैक ॾेई खिल आरसी झूमी पवे। उस्ताद बुखारी जी शायरी वली मोहम्मद समय ऐं रसूल बख्श समय ॻोठ महमूदाणी जे माग खां चूंड कई आहे। सूंह सोर जी संगत कहिड़ी मोर ऐं नाग सां मोहबत कहिड़ी अख में कोका कुख में काती दिल ते पत्थर फरहत कहिड़ी सागर तड़पियो सहरा भड़कियो हड़नी साथी हालत कहिड़ी उनखे आखियुमि कुझु कैरत कर गिरंदे भौंकियो गैरत कहिड़ी उथुथ गिफ़्त माओ टोटी शाइर ठोके बीलत कहिड़ी खादम आ उस्ताद वतन जो उनखां वध बि अज़मत कहिड़ी। कारूंजर ग्रुप ॻोठ हीरार ॾेथा जे मुराद अली ॾेथे जी चूंडा मखतूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला जूं सिटूं नशो नूरी निगाहुन जो शबाबन खां बि बहितर आ लबो रुखसार दिलबर जो गुलाबन खां बि बहितर आ गुज़ारियां ज़िंदगी पंहिंजी चुमी रुखसार लब तुंहिंजा गुनाह वाके वॾो आ पर सवाबन खां बि बहितर आ। ॻोठ हाजी अलहदाद चांडियो खां अब्दुल सतार चांडियो लिखे थो असांजो इश्क के हसीन बड़ते अक पन टारी थूहर टार वांगे असांजो इश्क सोड़ी सगी कुआरे गल ते किरियल वार वांगे असांजो इश्क प्यासे राही भटकायल मुसाफ़िर बुखायल ॿार वांगे असांजो इश्क बेसहारा पर कटियल पखी जी उॾार वांगे। ॻोठ ओकरारो थर खां सागर सुलेमान मेहरान पोटे लिखियो आ ओराहूं सुपरी वञ मां गाहूं थकी खणे थरन में बाकारियो बाहूं दर्दन जूं दाहूं मुंहुं मारींदियूं मोट तूं अॼु वरी वॾी विथी पुॼाणा कंडियुनि जे लामुन में लुॾंदड़ सिंगरनि जहिड़ा चस ऐं पेरोनि जी मिठास जहिड़ा रस रेशमी रुमाल में वेड़ियल महबूब जे संभारन सां गॾु उमाणियल मयारुनि जहिड़ा अहसास इन ई उमेद सां उमाणे रहियो आहियां त अॼोकी राति जूं वाहूंदे जूं ख़ूबसूरत हवाऊं नूरियाबाद जी नगरी मां तुंहिंजो आवाज़ पहुचाए असांजे हिन अरबेले थर खे ज़रूरु का अर्पणा ॾींदियूं कुर्ब जी गिराठी पाए पिरिन प्यारनि खे इहो सन्यो ॾिजो त तो पुॼाणा न कंहिंजा थी सघिया आहियूं ऐं न ई को असांखे पंहिंजो करे सघियो आहे। वैसाख जी मुंद में लॻंदड़ गरम लूह में तड़पंदड़ बाबे जियां रुगो तड़पिया आहियूं रुगो लुछिया आहियूं।